Welcome to Time News Studios. सिंध में रतो छाण जो सिलसिलो रुकजी न सघियो। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 3 ॼणा मारिजी विया। लाड़काणे में फुरमज़ामत ते फ़ौरन जी फायरिंग में नौजवान ऐं मंदली भट्टी क़तल। फ़ौरू मक़तूल नौजवान जी मोटरसाइकिल काहे फ़रार। कंबर की अदालत में हाज़िरी ते आयल शेदात कोट वासी नौजवान क़बीलाई तकरार तां क़तल। रहुजा बाईपास ते हथियारबंदनि कार मथां फायरिंग करे ॾिनी। सागर चांडियो मारिजी वियो। संदसि सौट अब्दुल रसूल चांडियो ज़ख़्मी थी पियो। मदे जी भरिसां जिहा ॾाहणी तकरार तां फायरिंग जे नतीजे में 1 ॼणो क़तल। धुरनि विच में फायरिंग दौरान मोहम्मद अली ॾाहणी मारिजी वियो। धुरनि में छिकताण तेज़। पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन खे PTI अॻवान ज़रताज गुल ख़िलाफ़ वधीक कार्रवाई खां रोके छॾियो। ज़रताज गुल जी नाअहलीअ ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी जस्टिस वक़ार अहमद ऐं जस्टिस एजाज़ ख़ान कई। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त फैसलाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत ज़रताज गुल खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई। 5 अगस्त ते इलेक्शन कमीशन ॿियनि मेंबर सां गॾु दरख़्वास्त गुज़ार खे बि नाअहल करार ॾिनो। जस्टिस वक़ार अहमद दरख़्वास्त गुज़ार जे वकील खां सवाल कयो, तव्हां लाहौर हाई कोर्ट छो न विया। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त उमर अयूब ऐं शबली फराज़ जूं अहिड़ियूं दरख़्वास्तूं हिते ॿुधणीअ हेठि आहिनि। उमर अयूब ऐं शबली फराज़ खे बि इन्हीअ केस में नाअहल कयो वियो। जस्टिस वक़ार अहमद चयो त ॿियनि दरख़्वास्तुनि सां गॾु इहा दरख़्वास्त बि ॿुधंदासीं। अदालत इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि धुरनि खां जवाब तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी अॼु मीरो ख़ान पहुचंदो। मीरो ख़ान शहर में बरसाती पाणी बीठल। इंतज़ामिया पाणी नेकाल न करायो। बिलाल भुट्टो ॻोठ नऊं ठारो में ॿोॾि मुतासिरनि में घरनि जे मालिकाणनि हक़नि जूं सनदूं विरहाईंदो। बिलाल भुट्टो ज़रदारीअ जे दौरे दौरान मीरो ख़ान टाउन इंतज़ामिया शहर मां बरसाती पाणी नेकाल कराइण लाइ के बि क़दम न खयां। सतलुज दरिया में गंडा सिंह वाला वटि पाणीअ जे वहकरनि में वधीक वाध रिकॉर्ड। हेठि गंडा सिंह वाला वटि वॾे दर्जे जी ॿोॾि। हेठि सुलेमानकीअ वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। रावीअ में विजसड़ वारे हंध ते बि विचोले दर्जे जी ॿोॾि। सिंधु दरिया में कोटड़ी बिराज वटि नंढे दर्जे जी ॿोॾि। तरबेला कालाबाग चश्मा ऐं गुडुओ वटि बि नंढी ॿोॾि बरक़रार। ख़ैबर पख्तूनख्वा में पोलियो जे वधीक 2 नवनि केसिस जी तस्दीक। नेशनल एमरजेंसी ऑपरेशन सेंटर मूजिबि पोलियो मुतासिर ॿारनि जो टांक ऐं उत्तर वज़ीरिस्तान सां ताल्लुक़ आहे। वधीक 2 नवां केसिस रिपोर्ट थियण बैदि हलंदड़ साल पाकिस्तान में पोलियो जे मजमूई केसिस जो अंगु 23 थी वियो। ऐं ऑस्ट्रेलिया यहूदी मुख़ालिफ़ हमलनि में मुलविस हुअण जो इल्ज़ाम लॻाईंदे ईरानी सफ़ीर खे मुल्क बदर करण जो ऐलान करे छॾियो। ऑस्ट्रेलवी वज़ीर आज़म अंथोनी अल्बानीज़ हिकु बयान में चयो त ईरान जी हुकूमत 2 यहूदी मुख़ालिफ़ हमलनि में मुलविस आहे। उन करे ईरानी सफ़ीर खे मुल्क बदर करण जो फ़ैसिलो कयो आहे। ईरान जे पासदारनि इनक़लाब खे दहशतगर्द तंज़ीम तौर ते नामज़द करण लाइ क़ानून साज़ी कंदासीं। मेलबर्न ऐं सिडनी में यहूदी मुख़ालिफ़ हमलनि में मुलविस हुअण ते ईरान जे सफ़ीर खे मुल्क बदर करे रहिया आहियूं। उन हवाले सां ऑस्ट्रेलवी परॾेही वज़ीर जो चवणु आहे त ईरानी सफ़ीर ऐं 3 ॿियनि एहलकारनि खे मुल्क छॾण लाइ 3 ॾींहंनि जो वक़्तु ॾिनो आहे। ऑस्ट्रेलिया तेहरान में पंहिंजे सफ़ारतखाने जूं कार्रवायूं मुअतल करे छॾियूं आहिनि।